को विसारण वारी ना, चाहे कहिड़ी बि सूरत इएं बि इहे शयूं करण त साईं असां हेतिरा हज़ार हेतिरा लख एतिरा असां बि मुल्क में हूंदासीं जे असां हिन शइ ते अचूं त असांखे इहा शइ ज़ेब न ॾींदी। छो जो हिकिड़ी फ़साद जी ॻाल्हि करणु असां हिते कोन आहे। अतुल वस नाजाइज़ी आहे असांजनि जूं इहा ई ॻाल्हि आहे त असांजा इहे माण्हू गिरफ़्तार करणु खपनि, भली कहिड़ी बि सूरत में। ॿियो हिन जी इज़त खां वधीक का शइ कान्हे। इंशाअल्लाह असां बि सब्र सां ऐं कानूनी रस्ते सां असां पंहिंजो इहो मसइलो हल कंदा। हिते कठे थियणु या मुंहिंजो अचणु हिकिड़े क़िस्म जो पैगाम आहे जेको असां उन्हनि खे ॾिनो आहे। हो हिन पैगाम खे कहिड़े रस्ते खणनि था या हुननि जी असां हिन शइ खां क़तन फ़साद जे रस्ते न आहियूं, पर तंग न कयो वञे असांखे। जो वरी इहा ॻाल्हि कयो त तंग आमद त जंग आमद, इहा शइ असांखे ज़ेब बि न ॾींदो, न ई असां करण जे हिसाब सां। मसइलात आहिनि, इन्हनि शयुनि खे हितां जा बि दोस्त ओड़े पाड़े जा बि सम्झनि था। असांजा जवाबदार असांखे मिलणु खपे, भली केरु बि केतिरो बि बासर हुजे, 50,000 हुजे, 10,000 हुजे, 5,000 हुजे या हिकिड़ो हुजे, जवाबदार असांजो आहे, असांजो जवाबदार मिलणु खपे। अवल बि हिकिड़ी ॻाल्हि मां कई आहे त बाबा नाजाइज़ी कंहिं सां न कयो। असांखे इहो चयो थो वञे त साईं चांडिया ॾाढा मुड़ुस न आहियूं, असां ॾाढा मुड़ुस न आहियूं, ॾाढो सभिनि खां अलावा हिन महिल असां कंहिं बि क़िस्म जी नाजाइज़ी कंहिं सां न कजे, न कंहिंजी नाजाइज़ी सहबिजे खणी केर बि हुजे। इहा शइ मां बार बार उते बि ॻाल्हायो आहे, हिते बि ॻाल्हायो अथऊं त अमन अमान सां पंहिंजे रस्ते इंशाअल्लाह ताला पंहिंजो उहा शइ असांखे खपे। ऐं का सभिनि खां वॾी ॻाल्हि इहा अथव त यकमुश्ती हूंदव, हिकु ज़ुबान थींदव त हिते केतिरा बि